औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिही व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशाअ व मन युशरिक बिल्लाहि फ़क़द इफ़्तरा इस्मन अज़ीमा। सूरह निसा। बेशक अल्लाह नथो बख़्शे जो उन सां शिरक कयो वञे ऐं उन खां सवाइ जंहिंखे चाहे बख़्शे छॾे, ऐं जंहिं अल्लाह सां शिरक कयो उन तमामु वॾे गुनाह जो इर्तिकाब कयो। जेको अल्लाह सां शिरक करे थो उन ते अल्लाह जन्नत खे हराम करे छॾियो आहे ऐं उन जी जाइ जहन्नुम जी भड़कंदड़ बाहि आहे। बुखारी ऐं मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अला उनब्बिउकुम बि अकबरिल कबाइर, छा मां अव्हांखे वॾनि खां वॾे गुनाह जी ख़बर ॾियां? ईअं 3 भेरा फरमायूं। सहाबा अर्ज़ु कयो, ॿुधायो या रसूल अल्लाह, असांजो अबो अमड़ अव्हां तां क़ुर्बान। पाण फरमायूं, अला इशराक बिल्लाहि व हुक़ूक़ुल वालिदैन, अल्लाह सां शिरक करणु, पीउ माउ जी बेफ़रमानी करणु। पाण टेक लॻायो वेठा हो, सिधा थी वेठा। पोइ फरमायूं, अला व क़ौलु ज़ूर, ख़बरदार कूड़ी ॻाल्हि ऐं कूड़ी शाहिदी ईअं बार बार चवंदा रहिया एसि ताईं जो असां चयोसीं हाओ जे पाण ख़ामोश थियनि। कबीरनि में कबीरो शिरक आहे ऐं शिरक 2 क़िस्मनि जो आहे। पहिरियों शिरक अकबर, ॿियो शिरक असग़र। शिरक अकबर ही आहे जो अल्लाह खां सवाइ कंहिं ॿी शइ जी पूॼा करे, कंहिं बुत, सिज, चंड, बाहि, पीर, बुज़ुर्ग खे अल्लाह सम्झे उन जी पूॼा करे, इहो शिरक अकबर आहे। ॿियो शिरक असग़र आहे जो अमलनि में रिया करे, इबादत अल्लाह जे करे पर ॿियनि खे ख़ुशि करण लाइ, जीअं को ख़ैरात हिन लाइ करे त माण्हू खे सखी सॾे। रब फरमायो, फमन कान यरजू लिक़ाअ रब्बिही फलयअमल अमलन सालिहन वला युशरिक बिइबादति रब्बिही अहदा। सूरह काफ़। तर्जुमो, पोइ जेको पंहिंजे पालनहार जो दीदार चाहे थो त उहो सालिह अमल करे ऐं पंहिंजे पालनहार जी इबादत में कंहिंखे शरीक न बनाए। इन खे इख़लास चइबो आहे। कंहिं बुज़ुर्ग खां पुछऊं त मुख़लिस केरु आहे? फरमायूं, उहो जेको नफ़ली नेकिन खे माण्हुनि खां ईअं लिकाए जीअं गुनाहगार गुनाहनि खे लिकाईंदो आहे। बुज़ुर्गनि फरमायो आहे त इख़लास जी इंतिहा ही आहे जो माण्हुनि जी वाखाण खां न चाहे। हज़रत फ़ुज़ैल बिन अयाज़ फरमायो त माण्हुनि जे करे अमल छॾे ॾियणु रिया आहे ऐं माण्हुनि लाइ अमल करणु शिरक आहे। इख़लास ही आहे जो इन्हनि 2 ॻाल्हियुनि खां पाण खे बचाए।